रहमान साहब ये कह रहे थे कि सईद गनी ने रिकाउंटिंग करके अपने भाई को जितवा दिया है। मैं इसकी वजाहत करना चाहता हूँ कि ना मेरे भाई की यूसी में हमने रिकाउंटिंग की दरख्वास्त दी है और ना रिकाउंटिंग हुई है। तो मेरा भाई जो 2 यूसियों से खड़ा हुआ था, एक यूसी जो चनेसर गोट की हमारी है वहाँ से वो जीता है और एक यूसी जो महमूदाबाद की है वहाँ से वो हारा है। तो एक टीवी चैनल पर बैठकर इतनी गैर जिम्मेदाराना बात कर देना इस बात को साबित कर रहा है कि जो इत्तलात उनके लोग उन तक पहुँचा रहे हैं वो दुरुस्त नहीं है। कि जिन नशिस्तों पर आपको एतराज़ है, जिन नशिस्तों पर हमें एतराज़ है, जिन नशिस्तों पर पीटीआई को एतराज़ है या किसी और जमात को एतराज़ है, तो उन एतराज़ात को हम कानून के मुताबिक आगे बढ़ा सकते हैं और वो बढ़ भी रहे हैं। इसमें आज 2 यूसी ऐसी हैं जो पीटीआई की दरख्वास्त पर जहाँ रिकाउंटिंग हो रही है। जमात इस्लामी की रिकाउंटिंग की दरख्वास्त पर दोबारा गिनती हुई है, वहाँ पीपल्स पार्टी ने कोई तूफान नहीं मचाया। हम उस अमल का हिस्सा बने, जो उसका नतीजा है उसको मान लेंगे। पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर कराची जे मेयर लाइ जमात इस्लामी खे ॻाल्हियुनि जी याच करे छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त जमात इस्लामीअ खे टीवीअ ते ॻाल्हियूं करण सां मेयर न मिलंदो। मेयर जी मुक़ररी लाइ गॾिजी वेही ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। नफ़रत ऐं बदतमीज़ी जी सियासत ख़तम कई वञे। पीपी अॻवान मौला बख्श चांडियो जो चवणु आहे त जमात इस्लामीअ पारां सॼे मुल्क में एहतजाज जो सॾु ॾियणु जाइज़ नाहे। हू अवामी मैंडेट जो एहतराम कनि था। ॿियनि पार्टियुनि खे बि करणु घुर्जे। सभई पार्टियूं कराचीअ जूं हालतूं तब्दील करण लाइ किरदारु अदा कनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो त कराचीअ खे तक़रीब न पर तामीर ऐं तरक़ीअ जी ज़रूरत आहे। शहर खे अहिड़ो माण्हू घुर्जे जेको स्टेक होल्डर्स खे गॾु खणी हले। धरणनि ऐं हंगामे जी सियासत सां ख़िदमत नथी करे सघिजे। पंजाब खां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली बि टुटी वई। गवर्नर गुलाम अली असेंबली टुरण वारी समरीअ ते सही करे छॾी। निगरां वॾे वज़ीर जे हलफ़ खणण ताईं महमूद खान ज़िम्मेवारियूं निभाईंदो। पंजाब में निगरां वॾे वज़ीर लाइ हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर में इतफ़ाक़ न थी सघियो। गवर्नर मामिलो पार्लियामेंटी कमेटी ॾांहुं मोकिलण लाइ स्पीकर खे ख़त लिखी छॾियो। इलेक्शन कमीशन पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलियूं टुटण खां पोइ चूंडुनि जी तयारी शुरू करे छॾी। ॿिन्ही सूबनि जे गवर्नर्स खे चूंडुनि जी तारीख़ लाइ बाक़ाइदा ख़त लिखण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन आइन तहत 3 महीननि अंदरि आम चूंडूं कराइण जी पाबंद आहे। चूंडुनि लाइ 3 तारीख़ूं तजवीज़ कयूं हुयूं। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा गवर्नर्स हतमी तारीख़ जो फ़ैसिलो कंदा। वॾे वज़ीर कमिश्नर्स खे महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी। सैयद मुरादनी शाह चयो त हू शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जा दौरा करे आम वाहिपे वारनि शयुनि जूं क़ीमतूं मालूम कंदो। दौरे दौरान क़ीमतुनि बाबति अवाम खां मालूमात वरिती वेंदी। महांगाईअ ते ज़ाब्तो आंदो वञे। कराची जे शहरनि लाइ सुठी ख़बर। बिजली 10 रुपया 26 पैसा फ़ी यूनिट सस्ती करण जो फ़ैसिलो। के इलेक्ट्रिक नेपरा खे बिजली सस्ती करण जी दरख़्वास्त करण छॾी। अघ में घटाई दिसंबर 2022 जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जे मद में घुरी वई। के इलेक्ट्रिक जी दरख़्वास्त ते 30 जनवरी ते ॿुधणी कई वेंदी। मलीर जे बिन कासिम थाणे जी हद में नौजवान गलो कपे बेदर्दी सां क़त्ल। पिपरी जे इलाही बख्श हिमायती ॻोठ में घर मां सगीर अहमद बुख्ती जो लाश हथायो। खानपुर वेझो ॻोठ नयूं लालियूं में हथियार बंदन गोलियूं हणी माज़ूर नारी यास्मीन ख़ातून खे क़त्ल करे छॾियो। गौसपुर वेझो ओगाही बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़े में मारिजी वियल 4 ॼणनि मां 3 भाइरनि जा लाश ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ वारसनि हवाले। शहदाद कोट वेझो 2 कारनि में आमूं साम्हूं टक्कर। दिलीप कुमार फोत।
ॿ ॿार ऐं हिकु औरत ज़ख़्मी। कोटड़ी भरिसां कराची वाह केबी फीडर वटि 2 मोटरसाइकिलूं टकराइजी वयूं। इस्माइल चांडियो अजल जो शिकार, 2 शागिर्द ज़ख़्मी। मरीद शाख ऐं सजावल जुड़ेजो में धार धार हादसनि सबबि 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, इस्पताल मुंतक़िल। मिठी में नौजवान फाहो खाई पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। वाक़िए जो कारण मालूम न थी सघियो। पुलिस जो चवणु आहे त गिरादरी रवरतियूं रक्षा रोड ते बिहार वण में फाहो खाई आपघात कयो। वाक़िए जी वधीक जांच कई पई वञे।